अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकिड़ी नई रिसर्च आई आहे प्रोटीन ते डॉक्टर वलेरी मॉन्टेरियो ने हिकिड़ो बुक बि लिखियल आहे ऐं काफ़ी वीडियोस बि यूट्यूब ते पिया आहिनि। उन इहो चवणु आहे त प्रोटीन जी तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजे मसल्स जी ताक़त लाइ स्ट्रेंथ लाइ असांजी परफॉर्मेंस लाइ काफ़ी मायनो थो रखे, पर उहे बंदा जेके प्रोटीन घटि वठंदा आहिनि, प्रोटीन घटि वठण जे करे जेके असांजी दिमाग़ वारी रगूं आहिनि उहे बि कमज़ोर थी वेंदियूं आहिनि। तव्हां मिसाल वठी सघो था उन शुगर वारे मरीज़नि जो जेको मिठाण घणो खाईंदा आहिनि, कार्बोहाइड्रेट्स वधीक खाईंदा आहिनि, त हुन में इंसुलिन रेजिस्टेंस थींदी आहे, उन खां पोइ हुनखे शुगर थींदी आहे। पर जेके 70% शुगर वारा मरीज़ हूंदा आहिनि उनमें पेरीफ्रल न्यूरोपैथी थींदी आहे, दिमाग़ जी रगूं हूंदियूं आहिनि उहे कमज़ोर पइजी वेंदियूं आहिनि, जंहिंसां जेके हुन जा पेर आहिनि उहे सड़ण लॻंदा आहिनि, या हुननि जा जेके पेर आहिनि उनमें ईअं महसूसु थींदो आहे त का शइ चुभे थी। अचो त हिन बारे में ॻाल्हायूं, प्रोटीन जी कमीअ जे करे असांजे दिमाग़ जी रगूं उहे कमज़ोर कीअं थी थियनि। जॾहिं तव्हां प्रोटीन घटि वठंदा हो त तव्हां में सार्कोपीनिया थींदी आहे। अच्छा, इहा सार्कोपीनिया छा आहे? जंहिंमें तव्हांजो जेको मसल जो मास आहे उहो घटिजी वेंदो, जेका तव्हांजी स्ट्रेंथ आहे उहा घटिजी वेंदी, जेका तव्हांजी परफॉर्मेंस आहे उहा घटिजी वेंदी, जंहिंसां जेका तव्हांजे जिस्म में न्यूरोजेनेसिस थींदी आहे, जंहिंमें तव्हांजे सेहतमंद दिमाग़ जी रगूं ठहंदियूं आहिनि, उन जो जेको प्रोसेस आहे उहो काफ़ी स्लो डाउन थी वेंदो। अच्छा, सार्कोपीनिया छो थींदी आहे? सार्कोपीनिया जॾहिं तव्हां प्रोटीन जी डाइट घटि वठंदा हो या वर्जिश वग़ैरह न कंदा हो। ही तव्हां चार्ट ॾिसी सघो था सार्कोपीनिया वारो। हिकिड़ो बंदो आहे जंहिंजी उमिरि 35 साल आहे, जेको रेड आहे उहा आहे तव्हांजो मसल मास, ऐं 55 साल वारे में ॾिसो त जेको मसल मास आहे उहो आहिस्ते आहिस्ते डिक्रीज़ थो थींदो वञे। उमिरि जे हिसाब सां जेको तव्हांजो मसल मास आहे उहो डिक्रीज़ थो थिए। शायदि असांजी जेका डाइट में प्रोटीन आहे उहा असां घटाए छॾी आहे अॼु दौर में, ऐं प्लस में जेका एक्सरसाइज़ आहे असां उहा बि न आहियूं कंदा। हीअ अगेन तव्हां ॿी पिक ॾिसी सघो था, हेॾा वारे जेको मसल आहे मास उहो वधीक आहे, ऐं हेॾा ॾिसो था जेको मसल मास आहे उहो काफ़ी वीक थी वियो आहे। प्लस में असांजे जिस्म में हिकिड़ा हूंदा आहिनि न्यूरो ट्रांसमीटर। तव्हां का शइ ॾिसंदा हो, ॿुधंदा हो, या का शइ तव्हांखे महसूसु थींदी आहे गरम आहे या थधी आहे, इहे जेके सिग्नल्स हूंदा आहिनि तव्हांजे दिमाग़ ताईं वेंदा आहिनि, इहे न्यूरो ट्रांसमीटर्स जो कमु हूंदो आहे, जेके सिग्नल वठी ईंदा आहिनि तव्हांजे ब्रेन ताईं। ऐं इहे जेके न्यूरो ट्रांसमीटर्स हूंदा आहिनि इहे अमूमन तव्हांजे प्रोटीन जे अमाइनो एसिड्स मां ड्राइव थियल हूंदा आहिनि। प्लस में जेके तव्हांजी दिमाग़ जी रगूं आहिनि मथां हिकिड़ी शीट हूंदी आहे, हिकिड़ी लेयर हूंदी आहे जंहिंखे असां माइलिन शीट चवंदा आहियूं। इहा माइलिन शीट हिकु त फैट्स जी ठहियल हूंदी आहे ऐं प्रोटीन जी ठहियल हूंदी आहे। अगरि तव्हां प्रोटीन जी डाइट घटाए छॾींदो त जेका रीजनरेशन आहे, रिकवरी आहे तव्हांजे नर्व्स जी, उहा काफ़ी स्लो डाउन थी वेंदी। हीअ तव्हां चार्ट ॾिसी सघो था, हिकु तरफ़ जेको आहे उहो नॉर्मल तव्हांजो मसल मास आहे, ॿिए तरफ़ आहे प्रोटीन जी कमीअ करे जॾहिं तव्हांजो सार्कोपीनिया थींदी आहे, तव्हांजा जेके मसल्स आहिनि काफ़ी वीक थींदा आहिनि। प्रोटीन वाइदि उहो मैक्रोन्यूट्रिएंट आहे जेको तव्हांजी रिकवरी ऐं रीजनरेशन लाइ काफ़ी अहम आहे। अच्छा, सार्कोपीनिया कहिड़ा असरात आहिनि, कहिड़ा इफेक्ट्स आहिनि? जॾहिं सार्कोपीनिया थींदी आहे त असांजे जेके मसल्स में मायोकाइन्स हूंदा आहिनि उन जो जेको ठहणु आहे उहो काफ़ी घटिजी वेंदो आहे। मायोकाइन्स अहिड़ा केमिकल्स आहिनि जेके असांजे मसल्स रिलीज़ कंदा आहिनि, जेके एंटी इंफ्लामेटरी हूंदा आहिनि ऐं तव्हांजे दिमाग़ जे रगनि खे सेहतमंद बि बणाईंदा आहिनि। हुन खां पोइ जेको ॿियो असरात आहे, तव्हांजे जिस्म में साइटोकाइन्स वधंदा, जीअं ट्यूमर नेक्रोटिक फैक्टर थी वियो, इंटरल्यूकिन 6 थी वियो, इहे तव्हांजे जिस्म में इंफ्लामेशन सोज़िश खे वधाईंदा। डॉक्टर वलेरियो इहो चवणु आहे जेके बेस्ट प्रोटीन आहे उहो एनिमल प्रोटीन आहे। तव्हांजी मच्छी थी, तव्हांजो वॾो गोश्त थी वियो, तव्हांजो नंढो गोश्त थी वियो, तव्हांजी मुर्गी थी, तव्हांजा अंडा थी विया। बेस्ट प्रोटीन जेको तव्हां हासिलु करे सघो था उहो एनिमल्स मां हासिलु करे सघो था। जेके प्लांट बेस्ड प्रोटीन हूंदो आहे उहो तकिड़ो डाइजेस्ट न थींदो आहे, प्लस में असां मुकमल तौर ते हुनखे एब्ज़ॉर्ब बि न करे सघंदा आहियूं। अच्छा, उहे शख़्स जिन में दिमाग़ जी रगूं कमज़ोर आहिनि उहो डेली बेसिस ते केतिरो प्रोटीन वठी सघंदा? उहो डेली बेसिस ते 1.5 खां 2 ग्राम पर के जी हिसाब सां वठी सघंदा। जेके नॉर्मल माण्हू आहिनि उहो 1 खां 1.2 ग्राम पर के जी हिसाब सां वठी सघंदा। मसलन अगरि हिकु बंदो आहे जंहिंजो वज़न आहे 70 किलो, उहो डेली बेसिस ते 105 खां 140 ग्राम प्रोटीन वठी सघे थो। जेको आल मीट आहे, जंहिंमें तव्हांजी मच्छी आहे, मुर्गी आहे, वॾो गोश्त आहे या नंढो गोश्त आहे, अगरि तव्हां 100 ग्राम वठो था त हुन मां तव्हांखे 20 ग्राम प्रोटीन मिलंदा। अगरि हिकिड़ो अंडो आहे त अंडे मां तव्हांखे 7 ग्राम प्रोटीन्स मिलंदा। ऐं नट्स जंहिंमें तव्हांजा अखरोट ऐं बादाम थी विया, 1 आउंस मां तव्हांखे 15 खां 20 ग्राम तव्हांखे प्रोटीन्स मिलंदा। डॉक्टर वलेरी चए थी जेको बेस्ट टाइम आहे प्रोटीन्स वठण लाइ उहो तव्हांजो सुबुह नाश्ते वारो टाइम आहे। तव्हां सुबुह जो 3-4 अंडा वठी सघो था, जंहिंमां तव्हांखे 21 खां 28 ग्राम्स प्रोटीन्स मिलंदा। ऐं अगरि तव्हां सुबुह जो मच्छी वठो था 100 ग्राम या मुर्गी खाओ था 100 ग्राम, त हुन मां अॻे तव्हांखे 20 ग्राम प्रोटीन्स मिलंदा। ऐं जेको सेकंड बेस्ट टाइम आहे प्रोटीन वठण जो, उहो वर्जिश खां बाद आहे। तव्हां वर्जिश खां बाद गोश्त वठो या मुर्गी वठो या नट्स वग़ैरह वठो त सुठी क्वांटिटी तव्हांखे डेली बेसिस ते प्रोटीन मिलंदी रहंदी। तंहिं करे अॼु दौर में ख़ासि करे ॿारनि लाइ छा त हुनखे ग्रो करणो हूंदो आहे, मसल्स खे वधाइणो हूंदो आहे, ऐं जेके ओल्ड एज में जंहिंजी उमिरि 50 साल खां मथे आहे उहो पंहिंजी प्रोटीन डाइट खे वधाइनि, डेली बेसिस ते 1.5 टू 2 ग्राम पर के जी हिसाब सां वठनि। छाहे त जॾहिं ओल्ड एज थींदी आहे त असांजो जेको सार्कोपीनिया जा इफेक्ट्स वधणु लॻंदा आहिनि। हिकु त असां प्रोटीन घटि वठंदा आहियूं ऐं प्लस में जेको असां एक्सरसाइज़ आहे उहा बि घटि कंदा आहियूं। ऐं सेकेंड नंबर ते तव्हांखे हफ़्ते में 3 खां 4 ॾींहं एक्सरसाइज़ लाज़िम करणी आहे, जंहिंसां तव्हांजी जेका मसल स्ट्रेंथ आहे उहा बि बिल्डअप थींदी, ऐं प्लस में जेके तव्हांजी दिमाग़ जी रगूं आहिनि उहे बि काफ़ी हेल्दी रहंदियूं। हफ़्ते में 3 ॾींहं थी विया, 4 ॾींहं थी विया, वेट ट्रेनिंग कयो, वॉक कयो, या कंहिं बि टाइप जी एक्सरसाइज़ तव्हां करे सघो था।